वैसे मूं तव्हांखे चयो न असांजा हमारा खुशियूं बि था फायरिंग कर जिन्हनि हाशिमा जी फायरिंग हुजे हा त जल्दी बंदि न थिया शेरू इहा त पक तॾहिं थींदी जॾहिं इहो छोरो रोशू निभागो ईंदो वञे थो त मोटण जी वाट ई विसरी थी वञे निभागे खां रेस रोशू अची वेंदो ॿ ॾींहं तरसी तुंहिंजी कुंडीअ में जो सरदार शाह ज़मान खां पलां अचणो आहे हा शेरू मां बि ईअं ई थो चवां त मुल्क खे कुझु बाजट वॼा शाह ज़मान जे मथे जी हा तिॾ निकिरे रेस रख मौला ते हाणे जे सरदार शाह ज़मान जो नक में दम न कयां त मुंहिंजो नालो शेरू न आहे राजुल भेण आदा दिलावर मैं इतने आया अंदर कमरे में आदा दिलावर मुझे पक हुई ता जरूर ईंदो मुझे आजाद कराईंदो भेण राजुल जेसी ताईं तुंहिंजो भाउ दिलावर ज़िंदा आहे न को बि तुंहिंजो वार बि विंगो नथो करे सघे अच मूंसां मुंहिंजी भेण अच अरे हेॾे रुकंदो आयो हूं वो बि एॾी देर कई थी हल बा गोलियुनि जो मींहुं पियो वसे रेडियो पाए जिंद छॾायो आहे अरे हेॾे ॻाल्हि खे घुमा फिरा न मूंखे इहो ॿुधा त फेरिंग छाजे लाइ पई थिए केरु पियो करे रेस हाशिम ऐं दिलावर वारा हुया अरे छा हाशिम ऐं दिलावर वारा हा शेरू असुल अटकेलो मच्छरनि में मरी वेंदे हाशिम वारा राजुल खे खणी वई शेरू पारो कर हाशिम वारा ॻोठ न पुॼनि ॻोठ पुॻा वॾो गंद थींदो रेस इन हाशिम सां हाणे घटि न थींदी अभी मुल्क में को अदल इंसाफ आहे या न ज़ालूं भी इंसान आहिनि के जानवर तो कोन आहिनि ज़रीना करे त करे छा मुड़स समझन था त ज़ालूं उन्हनि जी ज़र ख़रीद गुलाम आहिनि बानियूं आहिनि आख़िरी अंधकार केसी ताईं हलंदो अदी ज़रीना करे त करे छा अड़ी ज़रीना मुड़स उहे सॾबा आहिनि जेके ज़ालुनि जूं लख इज़तूं कनि बाक़ी हिन शेरूअ जहिड़ा भाड़िया ॿाहिरि ॿिलो घर में शींहं घर जा कुकड़ मारींदो वते मरवान अड़ी मुझे राजुल जो अल्लाह खैर करे होशल जुड़ी हूंदी मड़ फिकर छो थी करी अदी बसरा हाशिम ऐं दिलावर बयान त खाली हथे कोन मुटंदा अल्लाह साईं कंदो त राजुल खैर सां मोटी ईंदी राजुल सरदार शाह ज़मान वटि साम आहे का जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि आहे छा वो मड़े मुंहिंजी राजुल कंहिं इंसान जे वर न चढ़िया बघियड़ो ही हो मरवान हमड़े अल्लाह खैर करे अल्लाह खैर करे मासी बसरा मुल्क में अदल भी आहे ऐं इंसाफ भी आहे ऐं असां औरतुनि जी इज़त भी आहे पर असीं औरतूं पंहिंजे सिर सां पाण दुश्मनी कयूं वेठियूं आहियूं हिन मर्दाणे समाज में मुंहिंजी हिन सिंध धरतीअ ते न्याणियुनि भी हुकूमत कई आहे ममड़ी असां त सुबुह शाम मुड़सनि जे मोचड़नि में हूंदा आहियूं ॿियो छा चाची इहो इन करे जो असां स्कूलनि खां मुंहुं मोड़े छॾियो आहे पर हितों जे वॾेरनि
असांजे सिंध जे स्कूलनि खे गुदाम बणाए छॾियो आहे। भला अव्हां ई ॿुधायो त असांजे 7 पीढ़ियुनि में सिंध में को कामोरो या अणपढ़ियल को हुकुमरान ॾिठो आहे? बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके अमर मोचा फ़कीर बि मुल्का मुल्क था फिरंदा वतन। उन्हनि बि काथे को बि कामोरो अणपढ़ियल न आहे ॾिठो। इन मां साबित आहे मासी त मान ऐं मर्तबो इल्म सां मिलंदो आहे ऐं इल्म स्कूलनि मां मिलंदो आहे। अॼु अव्हां पंहिंजूं न्याणियूं पढ़ायो ऐं 10 सालनि खां पोइ तव्हां पंहिंजे औरतुनि जी इज़त ऐं मान ॾिसजो। मासी कसम आहे अलाह जो, जेकॾहिं औरतूं जहाज न उॾाइनि न त मुंहिंजो नालो बि मीरा न आहे। हाओ मड़े हाओ सच थी चवे पई। बस अल्लाह करे मुंहिंजी राजुल ख़ैर सां मूंखे मिली वञे त घर घर वञी ज़ाइफुनि खे चवंदसि त अड़ी पुटनि खां वधीक न्याणियुनि खे पढ़ायो न्याणियुनि खे इल्मु 3 अख अथव। मां छा कयां, मां तां थी पई मड़े ओ दुआ कजो दिल सां मड़े मुंहिंजी राजुल अचे खणी मुंहिंजी धीअड़ी बाणे करे वई। बाबल साईं, हीअ राजुल तव्हांजी अमानत। शाबाश हाशिम, शाबाश, वाह दिलावर वाह। तव्हां ॿई जॾहिं न गॾु हूंदा हो, सिंधी में चवंदा न, ॿ तबार डूंगर ॾारे विझंदा हो। सरदार साईं, राजुल भेण खे त असां वठी आया आहियूं, पर अफ़सोस इहो आहे त शेरू या जुरत कीअं कई। छा माण्हुनि जी दिलनि मां सरदार शाह ज़मान जो खौफ़ निकिरी वियो आहे? दिलावर, माण्हुनि जी दिलनि में हिन सरदार शाह ज़मान जो खौफ़ न, पर दिलनि में मोहबत हूंदी आहे। खौफ़ ज़ालिम माण्हूअ जो हूंदो आहे। मां ज़ालिम त न आहियां, मां त प्यार करण वारो आहियां, मोहबतूं विरहाइण वारो आहियां, अमन पसंद आहे। मूं उन्हनि खे कहिड़ो खौफ़? बेशक सरदार साईं, पर शेरूअ जहिड़े ज़ालिमनि लाइ अव्हां खे बि ज़ालिम थियणु घुर्जे। न दिलावर न, असां मुज़ाहिमत करण वारा आहियूं, ज़ालिमनि खे ज़ुल्म खां रोकण वारा आहियूं। पर बाबल साईं, गुनाहगार ते रहम करण जो मतिलब आहे त तव्हां बि गुनाहगार सां बिट आहियो। हाशिम खान, शेरूअ खे उनजे ज़ुल्मनि जी सज़ा त ज़रूर मिलंदी। मां हींअर ई राजुल जे खुला जी दरख़्वास्त दाख़िल थो करायां, जीअं आइंदा शेरू राजुल ॾांहुं अखि खणी बि न ॾिसे। सरदार साईं, हिकिड़ो अर्ज़ु कयां, इन लाइ अव्हां खे राजुल भेण खां इजाज़त वठणी पवंदी। मूंखे सरदार साईं जो फ़ैसिलो मंज़ूर आहे। राजुल, तकड़ न कर, दिलावर सही थो चए। तूं फ़िलहाल घर वञ, सोचे पोइ असांखे ॿुधाए। सरदार साईं, मूं त कॾो को सोचे छॾियो हो, मूंखे अव्हां जो फ़ैसिलो मंज़ूर आहे। ठीकु आहे दिलावर, राजुल खे घर वठी वञ। ठीकु आहे सरदार साईं, अच भेण। शेरू कंध झुकाए बीठो, मुछनि खे ताह कोन थो जी, जा पखी पिंजरे मां भॼी हुई। वेस हाशिम वारा निकिरी आ। छा शेरू, अरे हेॾे तो में त हाल ई कोन्हे को। हाशिम ई दिलावर तुंहिंजे घर में घड़ी
छोरीअ खे खणी विया, तुंहिंजी ज़ाल खे खणी विया। तूं वरी हेॾे मोॾे दाह खणी आई। अरे हुननि जी गोली खाई मरी वञी आहे, पर हेॾे न अची हा। आम ठेराए रहियो हुई। वैसे मजबूर थी मोटियो हाँ। हिकिड़ो त मुंहिंजा हमरा थकी थी पिया आहिनि, ॿियो त मां अकेलो हुउसि। हेरो, हथियार खण, माण्हू गॾु कर, सरदार शाह ज़मान जो नंग खणी अच त मां तोखे मञा। उन सरदार खे बि ख़बर पवे त घणे वीह सौ आहे। वैसे बंगुल खान सरदार शाह ज़मान ठोयो माण्हू आहे, उनखे मां छा कयां? अरे हेॾे, तुंहिंजे नंग में हाशिम ऐं दिलावर हथ विधान। तूं बि हाशिम जो नंग खणी अच त तोखे मां मञा। जे ईअं बि नथो करे सघीं त सरदार शाह ज़मान जो सर कटे अच त तोखे मञा। अरे हेॾे, कुझु त कर, पंहिंजो नक न कपा, बुर्स त केॾो हुई। ठीकु आहे सर, मां पढ़ां ज़रूरु कंदुसि। हाशिम जे घर में घिड़ी ऐं उनजो नंग खणींदुसि रे सर। मुंहिंजी दिलि खे त दुआ लॻे ई कान थी। ॾिसंदुसि त तूं सही कहिड़ो गंद कंदे। वैसे दंग थी वियो, हाणे मरबो या मारबो। फुकर के जा जा। राणा साहब, शमीर खे सख्त खां सख्त सज़ा मिलणु घुर्जे। मां त चाहियां थो केस अहिड़ो ठाहियो जो भाई जे तख़्ते ते हुजे। जॾहिं न शमीर जो लाश बंगुल खान ॾिसंदो, तॾहिं बंगुल खे ख़बर पवंदी त ज़ालिम जो अंजाम छा थींदो आहे। सरदार साहब, शमीर खे उन जे कए जी सज़ा ज़रूर मिलंदी। असां उनखे जेल माणे छॾियो आहे। तव्हां रुगो हिकिड़ो सुठो वकील कयो त जीअं उनखे वधि खां वधि सज़ा मिली सघे। राणा साहब, तव्हां ॾिसजो, मां नामयारो वकील कंदुसि, पर पहिरीं मूंखे इहो त ॿुधायो, तव्हां केस कीअं ठाहियो आहे? जेकॾहिं केस मज़बूत आहे त वकील त केस विढ़ंदो न। सरदार साहब, केस हक़ीक़तुनि ते मुश्तमिल आहे ऐं असां उन में न्यूट्रल आहियूं। अवां फिक्र न करियो, जेकॾहिं शमीर गुनाहगार हूंदो त उनखे सज़ा ज़रूर मिलंदी। मूंखे पक्का राणा साहब, शमीर ॾोही आहे। पर तव्हां वटि सरदार साहब को सबूत न आहे ऐं बग़ैर सबूत जे कोर्ट बि कंहिंखे सज़ा न आहे ॾींदी। उन करे अवां खे सलाह ॾींदुसि त वकील सुठो हुजणु घुर्जे, न तव्हांजो केस लुड़ी वेंदो। ठीकु आहे राणा साहब, मां हाई क्लास जो वकील कंदुसि। ठीकु आहे सरदार साहब, आउं हलां थो। भाणज, कहिड़ा अथई हाल? मामा, कहिड़ा था हाल पुछ? हाल बेहाल आहिनि। मामा, असल मां हिते वॾे आज़ार में आहियां। मामा, मुंहिंजे लाइ हिते हिकिड़ो ॾींहुं बि गुज़ारणु वॾी मुश्किल आहे। भाणज, तूं फिक्र न कर, मां शहर जो महांगे में महांगो वकील कंदुसि। तूं बि हिम्मत कर, केस में कुझु बि न आहे। जेको खूनी आहे उनखे सरदार बख़्श करे छॾियो आहे। बाक़ी रही पैसनि जी ॻाल्हि, तूं कॾहिं बि न मंजाए, छो जो सरदार शाह ज़मान वटि को बि अहिड़ो सबूत न आहे। मामा साईं, वारो कर, जेल इंतज़ाम में के मुंहिंजे लाइ पारा त कर ऐं जेलर खे पैसा खार त जीअं मूंसां रियायत कई वञे। मां अचण सां इहो कमु करे छॾियो आहे, तूं खुटको न कर। मां जेलर सां बि मिलियो आहियां ऐं सुठे वकील जी तलाश लॻी पई आहे। इंशाअल्लाह पहिरीं न त ॿी सुनवाई ते तुंहिंजी ज़मानत थी वेंदी। तूं परेशान छो थो थी? मां तुंहिंजो मामो वेठो आहे न। महिरबानी मामा, मुंहिंजो त तव्हां खां सवाइ कोई बि कोन्हे। जेको कुझु करे सघो था न, मुंहिंजे लाइ कयो। मां तुंहिंजे लाइ सभु कुझु कंदुसि। इहो ई केस शाह ज़मान जी ईचीअ में उबतो अची पवंदो।
त शाह ज़मान तुंहिंजी मिल्कत फबाण जे ख़ातिर तोखे कूड़नि केसनि में फासाए तोखे मारण थो चाहे। ईअं कर मामा साईं त इन शाह ज़मान खे ख़बर पवे त जेल जी ज़िंदगी कहिड़ी ज़िंदगी आहे। तूं रुगो मुड़ुस माण्हू थी हिमत न हार, टुको छो थो करी? मुलाक़ात जो टाइम खत्म थी वियो आहे। ओ अम्मा नरो नरो तो थी रोई पई। रब जे दर शुक्राना अदा करे जो नई हयाती मिली थई। राजुल धी तू फिक्र न कर, इन्हे शेरू जे चंबे बा मां तोखे हमेशा लाइ छॾाईंदुसि। मां तोखे तलाक ॾियारींदुसि, सुठो घर ॾिसी मां तोखे परणाईंदुसि। गुटकूं मामा इहो शेरू मूंखे कोन छॾींदो। हिकु न हिकु ॾींहुं इहो ज़ालिम मूंखे मारे छॾींदो। ससरा कचे हुजे जा पके अंबड़ मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। हाणे इन्हे मोए शेरूअ खे मुंहिंजा फ़कीर न छॾींदा। काटो भञदसि अंबड़ मां पाण इल्म वारिया शेरूअ खे वीर मुठ हणी मारे छॾींदसि। चोथे ॼणई अहिड़ियूं धीअरियूं अमा, चोथे ॼणई अहिड़ियूं धीअरियूं अमा। मुआ असांखे लॻी आहे सिर जी, तोखे लॻी आहे रागन जी। अस्सलाम वालेकुम अदी बसरा, छा कयां आदत पियल आहे। मां ॾुख में बि राग ॻाईंदो आहियां। तूं राजुल खे पिनी सिनी मानी खारा। मां शहर वञी सरदार शाह ज़मान खां थी अचां। आया अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर। न मामा तू ॿाहिरि न वञ, मूंखे ख़ौफ़ थो थिए त वरी शेरू न अची वञे। धीर राजुल खुटको न कर, मां सरदार ॾे थो वञा। कोर्ट में केस था करायूंसि। गुटको जल्दी मोटी अचे मामा। हाज़ुर अम्मा, जल्दी थो अचां, तूं खुटको न कर। अस्सलाम वालेकुम। माफ़ी दर की करो त चाड़े छॾ। ओ मुंहिंजी राणी धीअ तूं खुटको न करे। हाणे हेॾे इहो शेरू मरवानो नथो अचे सघे। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन। हाणे हेॾे अचे त मुंहिंजा फ़कीर गाटो भञनि। छा मां बेगिर्द आहियां? आख़िर ॻोठ जा माण्हू मूंखे ताना छो था ॾियनि? मां बुज़दिल आहियां? मां त पंहिंजे पाण खे मुड़ुस माण्हू सम्झंदो हुयुसि। पर ॻोठ जा माण्हू मूंखे भाड़ियो था सम्झनि। छो न सम्झनि भाड़ियो? हाशिम ऐं दिलावर ईअं ॾिठे जो मुंहिंजे घर में किड़ी मुंहिंजे ज़ाल खे खंबे खणी आ। मां टोपी निराड़ ते रखियूं, बंदूक कोले खणी वॾो मुड़ुस माण्हू लॻो घुमंदो हुतां। हेफ़ आहे मूंखे। मूंखे त ॿुॾी मरणु घुरिजे। जेको पंहिंजे घर जी हिफ़ाज़त न करे सघियो उहो मुड़ुस माण्हू न, पहिरीं नंबर जो भाड़ियो आहे। अहिड़े माण्हू खे जीअण जो को बि हक़ न आहे। मूंखे मरणु घुरिजे। हा, मूंखे मरणु घुरिजे। रोई छा थो करी? हाणे मूंखे गुज़ार। अहिड़ी ज़िंदगी में मौत भलो आहे। खुदकशी भाड़िया कंदा आहिनि शेरू, तूं त मुड़ुस माण्हू आहीं। न गुज़ार न, मां पंहिंजी ज़ाल खे बचाए न सघियुसि। हाशिम ऐं दिलावर मुंहिंजे घर में हिकिड़ी मुंहिंजी ज़ाल खणी आहिनि। हाणे मां ज़िंदा रही छा कंदुसि? मूंखे मरण ॾे गुज़ार, मरण ॾे। न शेरू न, तुंहिंजे गैर मौजूदगी में हाशिम ऐं दिलावर भाॼाई खे खयो आहे।
असां भाॼाई खे वापसि आणींदासीं। शेरू मां मञा थो त पहिरीं महिल हाशिम वारा असांखे मारे विया न, पर हाणे असांजी महिल थींदी। पर आख़िरी महिल में सोभ असांजी थींदी शेरू, असांजी सोभ थींदी। तूं हिमत न हार, मौत बरहक आहे, असां विड़ी मरंदासीं। हाँ गुलज़ार, जेकॾहिं मरणो आहे त पोइ विड़ी छो न मरजे, मां हर हाल में विड़ंदुसि।